परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। असां लगातार इन ॻाल्हि खे ॾिसी रहिया आहियूं कि उहा सची राह जेकी परमेश्वर ॾे थी वञे पई उहा कंहिंखे मिलंदी। उन जे अंदरि कुझु ॻाल्हियूं असां ॾिठियूं आहिनि। तव्हां चाहियो त उन वीडियो खे पहिरियों ॾिसी करे उन जे अंदरि वधीक सिखी सघो था पिया। अॼु उन ई ॻाल्हि खे असां थोरो अञा वधीक ॾिसंदासीं कि जेकी सची राह परमेश्वर ॾे थी वञे पई उहा कंहिंखे मिलंदी। त उन में चौथी ॻाल्हि मां तव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहींदुमि मुंहिंजा प्यारो कि सची राह जेकी परमेश्वर ॾे वञे थी पई उहो उनखे मिलंदी जेको परमेश्वर जे हथ जी और सिर्फ़ु नज़र नथो लॻाए रखे पियो। तव्हांखे दिलि में ज़रूरु सुवालु ईंदो कि भैया इन जो मतिलबु छा आहे कि परमेश्वर जे हथ जी और नज़र न लॻाइणु। मुंहिंजा प्यारो, इन जो मतिलबु इहो आहे कि इंसानु जेॾी महिल सची राह खे ॻोल्हे थो पियो त उहो इन आधार खे रखी करे या उहो इन ॻाल्हि खे ध्यान में रखी करे सची राह खे नथो ॻोल्हे पियो कि जिते मुंहिंजा कम थी विया उहा राह सची हूंदी, जिते मूंखे बरकत पई उहा राह सची आहे, जिते मूंखे छुटकारा मिलिया, चङायूं मिलियूं उहा राह सची आहे। न मुंहिंजा प्यारो, ज़रूरी कोन्हे कि उहा राह सची हुजे। तव्हांजे दिलि में वरी ज़रूरु इहो सुवालु ईंदो मुंहिंजा प्यारो कि भैया कहिड़े आधार ते तव्हां चओ था पिया कि जिते कम थी विया उहा राह सची कोन्हे, ज़रूरी कोन्हे ईअं। मुंहिंजा प्यारो, मां इहो इन आधार ते थो चवां पियो छो कि असां ॾिसूं था पिया कि जेके नास्तिक आहिनि, जेके चवनि था कि परमेश्वर आहे ई न, उन्हनि जा बि परमेश्वर जेको दया जो धनी आहे, जेको दया जो कृपालु परमेश्वर आहे, उहो उन्हनि जा बि कम करे थो पियो। उन्हनि खे बि छुटकारा मिलनि था, उन्हनि खे बि बरकत मिले थी, उन्हनि खे बि चङायूं मिलनि थियूं पयूं। मुंहिंजा प्यारो, जेके चवनि था परमेश्वर आहे ई न, उन्हनि खे बि इहो सभु कुझु मिली रहियो आहे। त मुंहिंजा प्यारो, छा मां जो सुवालु आहे त छा उहो सही रस्ते ते आहिनि? उन्हनि जी जेकी सोच आहे कि परमेश्वर आहे ई न त उहो सही मार्ग ते आहिनि? न मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे कि उहो सही मार्ग ते कोन्हनि, उहो सही रस्ते ते कोन्हनि। त मुंहिंजा प्यारो, कॾहिं बि हिन ॻाल्हि खे आधार ठाहे करे सची राह खे न ॻोल्हणो आहे। त सची राह खे कहिड़े आधार ते इंसान खे ॻोल्हणु घुरिजे? मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ॿुधायां थो कहिड़े आधार ते ॻोल्हणु घुरिजे। उहो इन ॻाल्हि ते कि उन राह में जेकी सची राह आहे, जेकी परमेश्वर ॾे वञे थी पई, उन सची राह में जे परमेश्वर जे बारे में ॿुधायो थो वञे पियो उन जो चरित्र कीअं आहे, इन ॻाल्हि खे आधार ठाहिणो आहे। अगरि जे परमेश्वर जे चरित्र में अगरि जे पवित्रता कोन्हे, अगरि जे उहो कूड़ ॻाल्हाइण वारो परमेश्वर आहे, हो चोरी करण वारो परमेश्वर आहे, या व्यभिचार करण वारो परमेश्वर आहे, त मुंहिंजा प्यारो, उहो जेकी राह आहे उहा कॾहिं बि असांखे परमेश्वर ॾे न वठी वेंदी, ना ई उहा राह सची राह आहे। त मुंहिंजा प्यारो, सभिनि खां पहिरियों इन ॻाल्हि जो ध्यानु रखिणो आहे, सची राह जी जेकी निशानी आहे उहा इन ॻाल्हि जे मथां आधार थी रखे कि उन में जेको परमेश्वर जे बारे में ॿुधायो थो वञे उहो चरित्रवान परमेश्वर आहे, उहो पवित्र परमेश्वर आहे। उन जे अंदरि ॿी ॻाल्हि जेकी ध्यानु रखणी आहे उहा इहा आहे कि परमेश्वर जेको आहे सिरजनहार आहे। मुंहिंजा प्यारो, जिते बि परमेश्वर जे बारे में, जे राह जे अंदरि परमेश्वर जे बारे में इहे ॿ ॻाल्हियूं नथियूं ॿुधायूं वञनि, उहा राह सची राह कोन्हे मुंहिंजा प्यारो। त मुंहिंजा प्यारो, इन ॻाल्हि ते आधार रखी करे सची राह खे ॻोल्हणो आहे। ऐं जेको इन ॻाल्हि जो ध्यानु थो रखे मुंहिंजा प्यारो, उनखे सची राह ज़रूरु मिलंदी। परमेश्वर तव्हांखे आसीस।